भिरिया रोड में झेड़े जो 15 ॼणनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं शाही बाज़ार में जगह ते मुबैना कब्ज़े तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो हो। फायरिंग में टाउन चेयरमैन इम्तियाज़ आराई समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि में शाहिद आराई, ख़ादिम आराई ऐं अमजद शामिल आहिनि। टाउन चेयरमैन इम्तियाज़ आराई खे ॻणती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो। पुलिस तकरारी जगह खे पंहिंजी तहवील में वठी नफ़री मुक़रर करे छॾी। केस में आमिर आराई, जावेद अली, फिदा हुसैन विस्तड़ो, करार अहमद, सज्जाद ब्रोही ऐं ॿिया नामज़द आहिनि। भिरिया रोड में झेड़े जो 15 ॼणनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कियो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं शाही बाज़ार में जगह ते मुबैना कब्ज़े तां ॿिनि धुरियुनि में छिकताण थी हुई। भिरिया रोड में झेड़े जो 15 ॼणनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं शाही बाज़ार में जगह ते मुबैना कब्ज़े तां ॿिनि धुरियुनि में छिकताण थी हुई। फायरिंग में टाउन चेयरमैन इम्तियाज़ आराई समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि में शाहिद आराई, ख़ादिम आराई ऐं अमजद शामिल आहिनि। टाउन चेयरमैन इम्तियाज़ आराई खे ॻणती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो आहे। इन हाल सां लाइन ते मौजूदु आहे भिरिया रोड खां मजीद किरियो। जी मजीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल रात मुबैना जगह जे वारे मामले ते भिराड़ थाने जे रिज़वान आराई जी फरियाद ते दहशतगर्दी जे कलमनि तहत 10 सुञातल ऐं 5 अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। जवाबदारनि में आमिर आराई, जावेद अली, फिदा हुसैन विस्तड़ो, करार अहमद बिरोही, इमरान ख़ान इसाक बिरोही ऐं सना लोराणी समेत 10 नामज़द ऐं 5 अणसुञातल जवाबदार शामिल कया विया। यादि रहे गुज़िरियल राति देर सां शाही बाज़ार में आशिक़ आराई जी जगह ते मुबैना हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयो, जंहिं दौरान धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई। फायरिंग सबबि टाउन चेयरमैन इम्तियाज़ आराई समेत 4 ॼणा शाहिद आराई, ख़ादिम आराई ऐं अमजद आराई खे ज़रगर खे गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिनखे ॻणती जोगी हालत में नवाब शाह अस्पताल दाख़िल कयो वियो, जॾहिं त टाउन चेयरमैन इम्तियाज़ आराई खे ॻणती जोगी हालत में हिन वक़्तु कराची ट्रामा सेंटर रेफर कयो आहे। ॿिए पासे हिते जो भिराड़ मुनीम लाड़ खे राब्तो करण ते ॿुधायो त कराची जगह खे पुलिस कस्टडी में वठी नफ़री मुक़रर कई आहे। जगह जे मालिक रिज़वान आराई जे फरियाद ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे लाॻाप हवाले कयो वेंदो। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी मजीद अपडेट करण लाइ।